बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन नवानी सीरिया सिंधी थॉट्स बेसिक इंग्लिश ग्रामर कोर्स बैच 2 में रजिस्ट्रेशन जारी है। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन बैच 1 जबरदस्त अंदाज में कंप्लीट कई से। रियली ॾाढो ज़बरदस्त असांखे रेस्पॉन्स मिलियो। जेके भी पार्टिसिपेंट्स उन में हुआ उन्हनि जे टेस्टुनि जा जेके रिज़ल्ट हुआ उन्हनि जी जेका फीडबैक हुई कमाल हुई। थैंक यू सो मच यू ऑल। तव्हां ज़बरदस्त अंदाज में तव्हां उन बैच 1 में असां सां कोऑपरेट कयो। उम्मीद है तो जेके भी पार्टिसिपेंट्स बैच 2 में असांखे ज्वाइन कंदा उन्हनि जो भी ॾाढो कमाल जो एक्सपीरियंस थियण वारो आहे। हिन वीडियो में असां टिन शयुनि खे डिस्कस कंदासीं। फर्स्ट वन इज़ दैट त हिन कोर्स खे डिज़ाइन कीअं कयो वियो आहे। सेकंड वन इज़ दैट त असां हिन कोर्स जा की फीचर्स कहिड़ा रखिया आहिनि, हिन कोर्स खे केरु ज्वाइन करे सघे थो, कहिड़ा हुनखे बेनिफिट्स पवण वारा आहिनि। थर्ड वन इज़ ऑब्वियसली असां रजिस्ट्रेशन खे डिस्कस कंदासीं त रजिस्ट्रेशन जो प्रोसेस छा आहे। फर्स्ट ऑफ ऑल अगर असां हिन कोर्स जी डिज़ाइन ते ॻाल्हायूं त यादि रखो अंग्रेज़ी ज़बान हिकु अहिड़ी ज़बान आहे जेका तव्हां कोई भी सब्जेक्ट पढ़ो था, इवन दो तव्हां साइंस था पढ़ो, मैथमेटिक्स था पढ़ो, जॉब जी प्रिपरेशन था कयो, अकेडमिक साइड था तव्हां पढ़ो, तव्हां जे लाइ हीअ चाबीअ जो कमु कंदी, की जो कमु कंदी। अगरि तव्हां वटि इहा चाबी न आहे त तव्हां कंहिं बि सब्जेक्ट जी लॉक खे अनलॉक नथा करे सघो। तव्हां ॿुधण वारा बि हिन ॻाल्हि खे ज़रूरु सेकंड कंदो त तव्हां चाहे जो सिलेबस पढ़ो, जॉब जी प्रिपरेशन कयो, जेके जॉब जा जेके क्वेश्चन पेपर हूंदा आहिनि उहे इंग्लिश में ईंदा आहिनि। सिलेबस त अॼुकल्ह डेफिनेटली फर्स्ट ईयर खां पोइ मैट्रिक ताईं खोड़ सारो इंग्लिश में हले थो। हाणे अगरि असांजी इंग्लिश ज़बान इंग्लिश लैंग्वेज कमज़ोर आहे त असां कॾहिं बि उन्हनि जे सब्जेक्टनि जे अंदरि दाख़िल नथा थी सघूं। हिन कोर्स खे डिज़ाइन इन अंदाज़ में कयो वियो आहे त काई बि असांजी न्याणी या असांजो नौजवान दोस्त अगरि इंग्लिश लैंग्वेज में वीक आहे या उनखे दुश्वारी पेश अचे थी, या हिकु दफ़े मूंसां हिकिड़ो कॉल ते कंहिं दोस्त मूंसां एक्सपीरियंस शेयर कयो त सर मां टीचिंग कंदो आहियां, पर जॾहिं मां हीउ कोर्स तव्हांजो जॉइन कयो आहे त मूंखे ॿारनि खे काफ़ी शयूं पढ़ाइण में आसानी थिए पई, या ईअं सम्झो त मूंखे हिकिड़ो वे मिले पियो, हिकिड़ो आउटलाइन मिले पियो त मां कहिड़े तरीक़े सां शयूं डिलीवर कयां। सो यकीनन हिन कोर्स में मुख़्तलिफ़ किताबनि मां टॉपिक्स खणी करे सवली सिंधी ज़बान में पेश कया विया आहिनि त जीअं असांजी न्याणी या असांजो नौजवान जॾहिं हिनखे पढ़े त उनजो घटि में घटि बेस कवर थी वञे। जॾहिं कंहिं बि शइ जो बुनियादु बहितरीन अंदाज़ में पइजी वेंदो आहे त तव्हां उनजे मथां कहिड़ी बि हिकिड़ी इमारत खड़ी कयो, उहा पंहिंजो मज़बूतीअ सां बीठी रहंदी आहे अगरि उनजो बुनियादु बहितर आहे। सो हिन जो मेन अहम जेको किरदारु आहे हिन कोर्स जो उहो आहे तव्हांजो बुनियादु विझणु। त हिन सेकंड बैच जे अंदरि असां डेली बेसिस ते असांजी टीम हिन ते कमु करे रही आहे त डेली वोकेबलरी तव्हां सां शेयर कई वञे, डेली प्रैक्टिस क्वेश्चन्स MCQs जी शक्ल में तव्हांखे ॾिना वञनि त जीअं वधि खां वधि तव्हां उन इंग्लिश जेका लैंग्वेज आहे या बेसिक जेका ग्रामर आहे उन में तव्हां मज़बूत थी सघो ऐं तव्हां बहितरीन अंदाज़ में पंहिंजी इंग्लिश खे रिप्रेज़ेंट करे सघो। ऐं मां दावा सां चवां थो त हिन कोर्स खे ॾिनल वक़्तु कॾहिं बि ज़ाया न थींदो। ऐं मां इहा ॻाल्हि दावा सां इन करे बि चवां थो त काफ़ी नौजवान असांजूं जेके भेनरियूं आहिनि, न्याणियूं या दोस्त आहिनि, उन्हनि जो जेको रेस्पॉन्स आहे, उन्हनि जो जेका फीडबैक रही आहे कमाल जी रही आहे ऐं उन्हनि जे लाइ हेल्पिंग हैंड साबित थियो आहे हीउ कोर्स। ऐं मां इहो बि ज़रूरु चवंदुमि त हिन कोर्स करण खां पोइ तव्हां काई बि अकेडमी जॉइन कयो था जंहिंमें तव्हां एडवांस इंग्लिश पढ़ो था, तव्हांखे का बि दुश्वारी न थींदी अगरि तव्हांजो हीउ बेस मज़बूत हूंदो त। हिन कोर्स जे अंदरि 70+ हाई रेज़ोल्यूशन सां असांजा क्लासिस आहिनि जेके व्हाट्सएप जे ज़रिए मोकिलींदासीं। को बि एक्स्ट्रा इंटरनेट जो पैकेज यूट्यूब जो या वेबसाइट ते ही वीडियोस कोन अपलोड कया वेंदा त तव्हां हिकिड़ा ॻरा पैकेज करे उन्हनि खे तव्हां मतिलबु वॉच आउट कयो, बल्कि व्हाट्सएप ते जेको आम असां डेली लाइफ में डेली रूटीन में पैकेज कंदा आहियूं उन ते ई तव्हां ॾे डेली बेसिस ते क्लासिस ईंदा। तव्हां हुन क्लास खे कहिड़े वक़्तु बि ॾिसो, लाइफ टाइम तव्हां वटि सेव हूंदा। हिन कोर्स जी रजिस्ट्रेशन तमामु आसान ऐं इंतिहाई मुनासिब यानी घटि फीस ते रखी वई आहे। हिकु दफ़ो तव्हां उहा फीस पे कंदव मुकमल कोर्स जी, तव्हांखे मंथली पे न करणी पवंदी, वन टाइम उहा पेमेंट हूंदी तव्हांजी, उहा पे कंदव। 350 रुपया आहिनि। एडमिन जे नंबर ते मैसेज कंदव, उहे अकाउंट नंबर उतां वठी करे तव्हां उन्हनि ते पेमेंट करे स्क्रीनशॉट एडमिन ॾे मोकिलींदव। तव्हां ऑटोमेटिकली गर्ल्स आहियो त गर्ल्स वारे सेक्शन में, बॉइज़ आहियो त बॉइज़ वारे सेक्शन में तव्हां एड थी वेंदव ऐं इंशाल्लाह 16 तारीख़ खां असांजा क्लासिस तव्हांजो माणिया वेंदा। हाणे हीअ जेका बैच 2 स्टार्ट थियण वारी आहे, असां सभु असांजी जेका टीम आहे ॾाढा एक्साइटेड आहियूं त इंशाल्लाह खोड़ सारियूं नयूं शयूं, खोड़ सारो नओं मटीरियल तव्हांखे प्रोवाइड कंदासीं। ऐं असांजी इहा लेगेसी रही आहे त असां जेका बि टॉपिक पढ़ाईंदा आहियूं उन सां जेको बि रिलेटेड मटीरियल हूंदो आहे उहो ग्रुप में प्रोवाइड कयो वेंदो आहे त जीअं ॿार आसानी सां शयूं नोट करे सघे, पढ़ी सघे। सो उमेद आहे त हीउ सफ़र असांजो तव्हां सां ॾाढो एक्साइटेड
ऐं कमाल जो रहण वारो आहे। मां तव्हां सभिनी खे ज़रूरु रिकमेंड कंदुमि। तव्हां टीचर आहियो, तव्हां स्टूडेंट्स आहियो, तव्हां जॉब जी प्रिपरेशन जी हिकिड़ी ख़्वाहिश रखो था त मां कंहिं न कंहिं जॉब में अप्लाई कयां, सो ही कोर्स तव्हांजे लाइ आहे, तव्हांखे ज़रूरु फ़ाइदो ॾींदो। हिन कोर्स में मुसलसल टेस्टूं शामिल हूंदियूं आहिनि, जेका टॉपिक असां करे वेंदा आहियूं उनजी टेस्ट हूंदी आहे, ऐं उन सां गॾोगॾु आख़िर में तव्हां सभिनी खे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट बि ॾिनो वेंदो, त जीअं हिकिड़ो तव्हांजी ज़िंदगी जो कोई बि नंढो ॿार आहे, कोई नौजवान आहे, कन्याणी आहे, उनजे लाइ ही यादगार हूंदो त असां हिन कोर्स में पार्टिसिपेट कयोसीं। ऐं उमेद आहे त असां सां गॾु ही सफ़र तव्हांजो ॾाढो शानदार गुज़रंदो। इंशाअल्लाह तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी क्लासिस जे अंदरि। ख़ुदा ताला तव्हांजो हामी नासिर। पढ़ंदा रहो, वधंदा रहो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।